अस्सलाम वालेकुम दोस्तों, छा हाल उमेद आहे त सभु ख़ुशि हूंदो और हिकु नओं वीडियो खणी तव्हांजे ख़िदमत में हाज़िर थिया आहियूं। जीअं त फरज़ान परवीन असांजे सिंध जो मशहूरु फ़नकार आहे, उहो माण्हू चवनि था मरी वियो आहे। उन जे बारे में अॼु हिकु वीडियो खणी असां तव्हांजे ख़िदमत में हाज़िर थिया आहियूं। त इन जो किसो जेको आहे पोइ पछाड़ी तव्हांखे ॿुधाईंदुसि ज़िंदा आहे या मरी वियो। लेकिन फरज़ान परवीन मशहूरु तॾहिं खां थियो हो, कहिड़े कलाम खां थियो हो उहो तव्हांखे ॿुधायां थो। त मशहूरु उन कलाम खां थियो हो त जेको कलाम चई ॻाढ़ो वॻो केॾो ठहे थो यार खे। उन कलाम खां वठी फरज़ान परवीन मशहूरु थियो हो। पोइ यको ॻाईंदो रहियो, छो त हाणे जेको आहे 2-3 साल थी विया त फरज़ान परवीन ॻाइणु छॾे ॾिनो। ठीकु आहे, उन खां पोइ इहे सुवालु अचे थो त माण्हू चवनि था मरी वियो आहे। लेकिन मां तव्हांखे ॿुधायां थो त फरज़ान परवीन मरी कोन वियो आहे, हुन शादी करे छॾियो। ठीकु आहे, शादी करण खां पोइ हुनखे पंहिंजो मुड़ुसु ॻाइणु नथो छॾे, मुड़ुसु पंहिंजो हुनखे नथो छॾे, त इन जे करे उहो ॻाए नथो। ठीकु आहे, पर ज़िंदा आहे, मरी कोन वियो आहे। ठीकु आहे, अॼु वीडियो इहो वरी मिलंदासीं ॿिए वीडियो में। ओके, अस्सलाम वालेकुम।